بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم محترم नादरीन अस्सलाम वालेकुम वरहमत अल्लाह वबरकातुहू। अॼु हिकु नए ऐं अहम मौज़ू सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। उहो मौज़ू आहे भंग पीअणु। भंग नशई शइ आहे, मुस्कुराहट में अचे थी, जंहिंजी तमामु घणी मज़म्मत कयल आहे, जंहिंजे लाइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था सयाती ज़मान अला उम्मती याकुलून शैअन इस्मुहु अल पंज। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हिकु अहिड़ो ज़मानो ईंदो जो मुंहिंजी उम्मत जा कुझु माण्हू हिकु अहिड़ी शइ वापराईंदा जंहिंजो नालो बंज अरबी में भंग खे चवंदा आहिनि, भंग हूंदो। ऐं पाण फरमाइनि था अना बरीउम मिनहुम वहुम बरीउन मिन्नी, उन्हनि सां मुंहिंजो कंहिं बि क़िस्म जो तालुक़ न आहे, न ही उन्हनि जो मूं सां को तालुक़ हूंदो। यानी भंग पीअण वारे जो नबी साईं सां या उनजे दीन सां को बि तालुक़ कोन्हे। अगरि कोई भंग पीए थो ऐं दीन मुस्तफ़ा जो दावेदार आहे, गोया के हदीस नबवी मुताबिक़ हू कूड़ो आहे। ॿी हदीस में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मन अकल बंज कअन्नमा हदमल काबा सबईन मरतन, जेको भंग पींदो ॼण उन 70 मरतबा काबे खे क़तल कयो, काबे खे शहीद कयो। काबे खे शहीद करण जो गुनाह हिकु अज़ीम गुनाह आहे जंहिंजी का माफ़ी कोन्हे। ऐं अॻिते फरमाइनि था वकअन्नमा क़तल सबईन मलकन मुक़र्रबन, जंहिं भंग पीती ॼण उन 70 मुक़रब क़रीब तरीन फ़रिश्तनि खे क़तल कयो। वकअन्नमा क़तल सबईन नबियन मुरसलन, जंहिं भंग पीती ॼण उन 70 रसूल क़तल कया। ख़ाली नबी न, रसूल जेके 313 रसूल आहिनि, जेको शख़्स भंग पींदो ॼण उन 70 रसूल क़तल कया। वकअन्नमा रमा इलल्लाह सबईन हजरन, जंहिं भंग पीती ॼण उन ख़ुदा खे जी तरफ़ 70 पत्थर उछलाया। निमरूद हिकु पत्थर उछलायो जंहिंजी सज़ा ख़ुदावंद आलम उनखे अहिड़ी ॾिनी हुई जो हू पंहिंजे मुंहं ते रोज़ानो 100 मरतबा पादर हणाईंदो हो, तॾहिं हुनखे सुकून ईंदो हो। हाणे अंदाज़ो लॻायो जो जेको ख़ुदा जी तरफ़ 70 मरतबा पत्थर उछलाए त हुनजो छा असरु हूंदो। ऐं आख़िरी हदीस तव्हांजे साम्हूं बयानु करियां त इहो हुनजो गुनाह कहिड़ो आहे, भंग पीअण जो गुनाह छा आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मन इहतकर ज़ंबल बंज फ़क़द कफ़रा, जंहिं भंग जे गुनाह खे हल्को सम्झो, नंढो गुनाह सम्झे, गुनाह सम्झे थो लेकिन नंढो गुनाह सम्झे थो, उन कुफ़र इख्तियार कयो। हाणे उन्हनि माण्हुनि जो छा थींदो जेके भंग खे हलाल सम्झी करे पीअनि था, या जेके भंग जे लाइ तावीलात ठाहिनि था त भंग हलाल आहे, भंग जाइज़ आहे, भंग जेको आहे फ़ुक़रा जो नशो आहे, या भंग माज़ अल्लाह पास। त माण्हू अहिड़ा बि मूं ॾिठा आहिनि जेके भंग जी निस्बत मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम सां ॾियनि था, दर हालांकि आइमा अलैहिस्सलाम मासूम आहिनि, उन्हनि जी तरफ़ इहा निस्बत ॾियणु ग़लति आहे। जेको शख़्स भंग जो गुनाह सम्झे थो ऐं नंढो गुनाह सम्झे थो, उहो काफ़िर आहे। जेको शख़्स हिलाल सम्झी करे भंग पीए थो त उनजो हशर काफ़िर खां बि बुरो थींदो। ख़ुदावंद आलम जी बारगाह में दुआ आहे त तमामु मुस्लमाननि खे इन मोज़ी मर्ज़ खां पनाह में रखे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।